अस्सलाम वालेकुम। अॼु आहे अंगारो 16 फेबररी ऐं सुबुह जा थिया आहिनि 10। अञा ताईं ही डिनर सेट जेको मां वठी आई हुअमि छोकिरी शादी लाइ हिते पियो आहे, छो त कुझु अञा ॿियो सामान बि जमा करिणो आहे। ऐं ही कल्ह चैरिटी में कुझु शयूं आयूं आहिनि, इन में कुझु त हिन छोकिरी जी शादीअ लाइ आहिनि ऐं कुझु जेके आहिनि उहे एक्स्ट्रा आहिनि, जीअं ईंदा रहंदा आहिनि मूं वटि मुख़्तलिफ़ माण्हुनि जे तरफ़ां अहिड़े क़िस्म जा डोनेशन्स। सो सभिनी खां पहिरियों इहे खोले चेक कंदसि। हिकिड़े पैकेट मां हिन मां इहे शयूं निकितियूं आहिनि। हीअ आहिनि जेके शीशे जा कप्स आहिनि, ही वारा, इहे 6 कप्स आहिनि, 2 ही सूट आहिनि ऐं हिकिड़ो ही सूट आहे ग्रे कलर जो ऐं पिंक जो। ही 3 सेट आहे ऐं ही 6 गिलास आहिनि प्लास्टिक जा। त हिकिड़े हंधि मां हिकिड़े फैमिली खां मूंखे इहो डोनेशन आयो आहे उन छोकिरी जी शादीअ जे सिलसिले में। ऐं हीअ बॉक्स बि खोलियो अथमि। हिकिड़ी त हीअ बेडशीट ई आहे ऐं हिन सां गॾु 2 विहण जूं छऊं आहिनि ऐं हिन में जेके आहिनि सूट्स आहिनि। हिकिड़ो वेडिंग ड्रेस आहे, इहो ऑलरेडी असां डिसाइड करे चुका आहियूं त कंहिंखे ॾियणो आहे। ऐं हिन में हिकिड़ो पर्स आहे ऐं हिकिड़ो सूट आहे। सो अलाह साईं अॼु ॾींदो उन्हनि खे जेके मूं ते ट्रस्ट करे कंहिंजे ज़रूरतमंद जे लाइ इहो पंहिंजे घर मां शयूं कढी ॾियणु। पंहिंजो पैसो ख़र्चु करणु आसान ॻाल्हि न हूंदी आहे, दिलि खपे। सो उन्हनि जी दिलि वॾी आहे, अलाह कंदो उन्हनि जी क़बूलियत जो दर्जो बि वॾो हूंदो। सो अलाह साईं क़बूलु कंदनि। मां ईअं मथे मासी नथी अचे 2-3 ॾींहंनि खां, त प्लांट्स खे पाणी बि न ॾिनो ऐं हिते कुझु शयूं बि आहिनि मुंहिंजूं, कुझु एक्स्ट्रा शयूं आहिनि जेके हाणे शादियुनि जा सामान जमा थिया त ज़ाहिर मां हर शइ न ॾेई छॾींदी आहियां। ऐं कुझु हिते अॻु में खां रखियल पयूं आहिनि शयूं, उन्हनि मां कुझु सामान खणणो आहे मूंखे। 11 थिया आहिनि पूरा, खीर काढ़े छॾिया आहिनि ऐं मथे जेको आहे पाणी ॾेई आहिनि। खीर में जेको हिकिड़ो त बचियल आहे 2-3 ॾींहंनि जो खीर, उनखे मिलाए करे काढ़े छॾींदी आहियां। हिकिड़ो अॼु जो फ्रेश खीर, गुंडियुनि खे पाणी ॾेई आयमि ऐं हिते सॼो सामान पैक करे रखियो अथमि। चवरायो अथमि उन्हनि खे जिन मूंखे ॿुधायो उन छोकिरीअ जी शादीअ लाइ। सो ईंदा त पंहिंजो खणी वेंदा अचे। मां हाणे कुझु देरि कमु कंदमि हिते कंप्यूटर ते। इलाही ॾींहंनि खां कुझु एडिटिंग जो कमु रहियल आहे, सो थोरी देरि हाणे हिते गुज़रंदी मुंहिंजी। मां कंप्यूटर जो कमु ख़तमु करे वरितो। हाणे मां अची वई आहियां पंहिंजी सिलाई मशीन जे भरिसां। तारीख़ हिकिड़ी पेंट ॾेई वियो आहे, सिलाई खुली वई अथसि थोरी किथां, उहा बि सही कंदमि पहिरियों ऐं पोइ इंशाल्लाह सिलाई शुरू कंदमि। ॾिसां थी केतिरी करे थी सघां, सो जेको थी सघियो। टाइम थियो आहे 12:30 ऐं मां तारीख़ जी पेंट ठाहे छॾी आहे। उनखां अलावा पंहिंजी शलवार बि तक़रीबन अधु सिबी छॾी अथमि, बेल्ट ठही वई, दर वर लॻाए पाचा ठाहे छॾिया, बाक़ी साइड जूं सिलायूं रहनि थियूं। सो सुराण अॼु अची विया सवेर। अॼुकल्ह हिन जो इहो थियणु लॻो आहे त जेतिरो जल्दी कमु करे वञे त पोइ हली वञे। त हीअ वांदी थी वई त अची वई आहे। हाणे सां वेंदासीं ॿाहिरि, मूंखे दवाऊं बि वठणियूं आहिनि ऐं कुझु ॿियूं बि शयूं आहिनि, त पोइ उहे मां तव्हांखे ॿुधायां थी त मां छा छा वरितो आहे। असां अची विया आहियूं वापसि, ॿाहिरां थी आयासीं ऐं हक़ीक़त में मूं सम्झो त घर में बास्केट्स वग़ैरह हिकिड़ो बचियल सेट पियो आहे, पर मथे वञी चेक कयमि त कोन हुयो। मां ॾेई छॾियो आहे कंहिंजी शादीअ में, मूंखे ज़हन में रहिजी वियो त कुझु आहे। सो ही वरितमि प्यालनि जो सेट हिकिड़ो ऐं हीअ आहे मसालादान, मसालनि रखण जो दॿो ऐं हीअ बास्केट्स जो सेट। मां हमेशह इहो ज़रूरु वठी ॾींदी आहियां कंहिं बि छोकिरी जी शादी जो सामान अरेंज कयां त इहे शयूं वठां। हिकु त नज़र थियूं अचनि, काउंट थियूं थियनि, ॿियो हिकिड़ो इंतिहाई यूज़फुल शयूं आहिनि, कंहिं बि घर में आराम सां इहे शयूं इस्तेमालु थी वेंदियूं। उनखां सवाइ कुझु दवाऊं मुंहिंजूं ख़तमु थी वियूं, उहे वरितियूंसीं, कुझु फ्रूट वरितोसीं ऐं वापसि अची वियासीं। खाईंदमि लंच ऐं हीअ कल्ह बिह पचाया हुआ त इहे थोरा बचियल पिया आहिनि ऐं सुबुह मां तारीख़ जे लाइ चिकन फ्राई कयो, ऑफिस जे लाइ लंच खणी वेंदो आहे, त उहो बि बचियल पियो आहे। त असां हाणे मानी पचाईंदासीं ऐं हिते अटो कढी रखियो आहे। सो मां लंच ठाहियां थी, उनखां पोइ नमाज़ जो टाइम हूंदो, 5:30 थियण वारा आहिनि ऐं नमाज़ पढ़ी आई आहियां 3 पहिरीं जी। ऐं हाणे मां पंहिंजी हिन शलवार खे कंदमि कंप्लीट। उनखां पोइ ॾिसां थी केतिरो कमु करे थी सघां, कुझु आइडिया कोन्हे मूंखे। 6 थिया आहिनि पूरा ऐं मां शलवार सिबी छॾी माशाल्लाह सां ऐं रए जी ओटी बि वराए छॾी, रए जा पल्लव बि वराए छॾिया आहिनि ऐं येलो धाॻो मां मशीन में विझी छॾियो आहे। सुभाणे इंशाल्लाह वरी कोशिशि इहा ई हूंदी त मां शर्ट सिबी वठां। ऐं हाणे कुझु देरि कंदमि मां रेस्ट, छो त कंटिन्यू वेहणु मुंहिंजे लाइ हिकिड़ो ॾुखियो कमु हूंदो आहे। सो बहरहाल कमु त कंदो रहिबो, वेही नथो सघिजे मुसलसिल, यानी वांदो नथो वेही सघिजे, इन करे कुझु न कुझु ज़रूरु करिणो आहे। सो इहो सिलसिलो मुंहिंजो जारी रहंदो ऐं रील मुंहिंजो नज़र ईंदो हूंदो तव्हांखे ज़मीन ते। सुभाणे इंशाल्लाह शर्ट जो वारो आहे। हिते आहे असांजी रात जी मानी जी तयारी, चांवर,
दाल गिदामड़ी भिगल आहे ऐं साई थूम सराण कटे छॾी आहे। सो अॼु असां राति जो इलाही ॾींहंनि खां पोइ दाल चांवर पचाईंदासीं। 7 थियण वारा आहिनि ऐं असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं अॼु जो व्लॉग बि लॻे थो त उहो टाइम जेको आहे हिन जो थोरो ई हूंदो, नंढिड़ो व्लॉग हूंदो। हालांकि मां कमु त कंदी रही आहियां सॼो ॾींहुं, ॿाहिरि वियमि त मां काई वीडियो क्लिप न भरी, छो त उहे रोड रस्ता आहिनि, उहा ई बाज़ार आहे ऐं असां इंतिहाई जल्दी वञी जल्दी मोटे आयासीं। ऐं दवाऊं जीअं मां पंहिंजो सॼे महीने जे लाइ वठी रखंदी आहियां त उहे ख़तमु थियणियूं त उहे वठी आयमि ऐं जेको कुझु ख़रीद करे आयमि उहो बि तव्हां सां शेयर कयुमि। ऐं उनखां अलावा सुबुह मूंखे काफ़ी टाइम लॻो चैरिटी जो जेको बि सामान हुयो उहो चेक कयमि, खोलियमि, कुझु शयूं रखी छॾियूं छो त एक्स्ट्रा हुयूं ऐं कुझु शयूं पैक करे रखियूं आहिनि जिन ॾे मोकिलणियूं, उन्हनि खे मूं चयो आहे त अचे खणी वञनि। ज़िंदगी रवां दवां आहे, बसि अलाह खां दुआ आहे त हमेशह अहिड़ो रखे जो मां ॿियनि जी मदद करे सघां ऐं उन्हनि सभिनीनि जी मां शुक्रगुज़ार आहियां तमामु तमामु घणी, जेके मुंहिंजे चवण ते हिकदमि मूं ते एतबार करे पंहिंजो पैसो या पंहिंजूं शयूं मोकिलीनि था। इहा ॾाढी वॾी ॻाल्हि आहे, अलाह उन्हनि जो बि क़बूलु करे। बसि ॾींहुं ईअं ई गुज़रियो आहे जीअं तव्हांजे साम्हूं आहे। सिलाई कई, उन में बि चङो टाइम लॻो ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे त जेतिरी देरि में मां हिकिड़ो कपिड़ो सिबी थी वठां त ओतिरी देरि त नथी शेयर करे सघिजे न। सो सिलाई खां पहिरियों ऐं सिलाई खां पोइ अगरि उनखे मां शेयर कयां थी त बमुश्किल को अधु मिंट थो लॻे मूंखे उन में, हालांकि सिबण में मूंखे अधु मुनो कलाक थो लॻे। सो बहरहाल ईअं ई थींदो। ज़ाहिर ड्रेग अगरि ॾेखारियां त पोइ उन में मज़ो न आहे, उन में बोरियत आहे। उनखे यकीननि सभु फॉर्वड करे करे ॾिसंदा, केरु ॾिसंदो पूरो प्रोसेस, छो त मां उन में सेखारियां त कोन थी। ठीकु आहे न। सो बसि इहे ई ॻाल्हियूं आहिनि, कुझु ख़ासि चवण लाइ कोन्हे। ऐं जेकॾहिं ॻाल्हाईंदमि त घणो कुझु वरी पोइ इलाही टाइम थो लॻी वञे ऐं ज़िंदगी जेका आहे इंसान जी ॾाढी मुख़्तसिर आहे। कोशिशि कजे उनखे पॉज़िटिव गुज़ारिजे। पंहिंजे लाइ त हर को जिए थो, कोशिशि कजे थोरी त ॿियनि जे लाइ जीजे। हिकिड़ो सॉन्ग आहे पाकिस्तानी पुराणो, अपने लिए तो सभी जीते हैं इस जहां में, है ज़िंदगी का मक़सद औरों के काम आना। त जंहिंखां जेतिरो पुॼे, नंढे खां नंढी कोशिशि हुजे, को घणे खां घणो करे थो सघे त वाह वाह, पर जेको नथो करे सघे त थोरो थोरो त मुमकिन हूंदो ई आहे, हिक ॿिए जे ताउन सां, हिक ॿिए जी मदद सां। सो जेको जिते आहे उहो उते कोशिशि कंदो रहे त ॿियनि जे कमु अचे। ऐं हाणे मां हितां उथंदमि त वञी वेंदमि राति जो खाधो पचाईंदमि। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद हुजो, सलामत हुजो। इंशाल्लाह वरी खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं, ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। अलाह तव्हांखे आबाद रखे। अलाह भाई।